नाज़रीन हेडलाइंस समालिठियों मां के आगे कंदासीं। सईदाबाद वासी नौजवान के हथियारबंदन हमलो करे हैदराबाद में कत्ल कयो आहे। हैदराबाद जी भिटाई नगर थाने जी हथ वावट सुपर सलातीन होटल ते हथियारबंदन हमलो करे फायरिंग करे ॾिनी। जवाबदारनि जे हमले में सईदाबाद वासी नौजवान 25 वरियें जो बिलाल काका गोली जो खाज बणिजी वियो। जवाबदारनि जी फायरिंग में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। खबर मां शेयर कई पिया। सईदाबाद वासी नौजवान के हथियारबंदन हमलो करे हैदराबाद में कत्ल करे छॾियो आहे। हैदराबाद जे भिटाई नगर थाणे जी हद वावट होटल ते हथियारबंदन हमलो करे फायरिंग करे ॾिनी। जवाबदारनि जे हमले में सईदाबाद वासी नौजवान 25 वरियें जो बिलाल काका गोली जो खाज बणिजी वियो। जवाबदारनि जी फायरिंग में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कई पिया। सईदाबाद वासी नौजवान के हथियारबंदन हमलो करे हैदराबाद में कत्ल करे छॾियो आहे। हैदराबाद जी भिटाई नगर थाणे जी हद वावट होटल ते हथियारबंदन हमलो करे फायरिंग करे ॾिनी। जवाबदारनि जे हमले में सईदाबाद वासी नौजवान 25 वरियें जो बिलाल काका गोलियुनि जो खाज बणिजी वियो। जवाबदारनि जी फायरिंग में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। खबर मां शेयर कई पिया। सईदाबाद वासी नौजवान के हथियारबंदन हमलो करे हैदराबाद में कत्ल करे छॾियो आहे। हैदराबाद जे भिटाई नगर थाणे जी हद वावट सुपर सलातीन होटल ते हथियारबंदन हमलो करे फायरिंग करे ॾिनी। जवाबदारनि जे हमले में सईदाबाद वासी नौजवान 25 वरियें जो बिलाल काका गोलियुनि जो खाज बणिजी वियो। जवाबदारनि जी फायरिंग में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। आगाह कई पिया मां कि सईदाबाद वासी नौजवान के हथियारबंदन हमलो करे हैदराबाद में कत्ल करे छॾियो। हैदराबाद जी भिटाई नगर थाणे जी हद वावट होटल ते हथियारबंदन हमलो करे फायरिंग करे ॾिनी। जवाबदारनि जे हमले में सईदाबाद वासी नौजवान 25 वरियें जो बिलाल काका गोलियुनि जो खाज बणिजी वियो। जवाबदारनि जी फायरिंग में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। जवाबदारनि जे हमले में सईदाबाद वासी नौजवान 25 वरियें जो बिलाल काका गोलियुनि जो खाज बणिजी वियो। जवाबदारनि जी फायरिंग में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं आसिफ अली मलाक खां। जी आसिफ, आगाह कजो। हैदराबाद में न्यू सैदाबाद जो रहवासी बिलावल काका के न्यू सैदाबाद जो रहवासी बिलाल काका के हैदराबाद सलातीन होटल ते कत्ल कयो वियो आहे। सलातीन होटल ते कत्ल कयो आहे, जंहिंमें ॿुधायो वञे त हैदराबाद में सलातीन होटल ते अफ़गानी पठाननि कत्ल करे छॾियो आहे, जंहिंखे सिविल अस्पताल हैदराबाद में दाख़िल कयो पोस्टमार्टम लाइ वियो वियो आहे। ठीक है, बड़ी मेहरबानी आसिफ तफ़सीलनि जे लाइ।